जी तो नाज़रीन पूरे मुल्क जी अज काज़ीमत में दिवाली जो त्यौहार धूमधाम से मल्हाए रहा आहिनि। अचो तो काज़ीमत जे जेके हिंदू बिरादर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ त्यौहार कीअं मल्हाईंदा आहिनि। दिवाली कीअं मल्हाईंदा आहियो? दिवाली ॾाढी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। सालनि में हिकिड़ो चकर ईंदी आहे ऐं प्रीत मोहबत प्यार सभु थींदो आहे। ॾाढो असांखे जाम ख़ुशी थींदी आहे छो सभु मिट माइट सभु मिलंदा जुलंदा आहियूं, मिठाइयूं विराईंदा आहियूं, ख़ुशियूं कंदा आहियूं, फटाका ॿारींदा आहियूं ऐं ॿार बि ख़ुशि थींदा आहिनि। असांजो ॾाढो हीअ माना साल में हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे, ॾाढो असांजो ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे, त्यौहार हूंदो आहे। हर को मिलंदो जुलंदो आहे, महिमान मड़ो ईंदो आहे, हर परिवार सां गॾिजी ईंदा आहियूं सभु ऐं दूल शनाई वॼाईंदा आहियूं ऐं ख़ुशी कंदा आहियूं ॾाढी। असांजो वॾे में वॾो त्यौहार आहे हिंदुनि जो। माना सभु जेके आहिनि ॿाहिरि जेके मिली करे माना दिवाली मल्हाईंदा आहियूं। श्री रामचंद्र जे वन मां अचण जी ख़ुशीअ में असां दिवाली मल्हाईंदा आहियूं। ॾीया ॿारींदा आहियूं, फटाका ॿारींदा आहियूं, मिठाइयूं मिटनि माइटनि वटि। इहो 12 महीने असांजो त्यौहार वॾो आहे। इहो असांखे माना वॾी ख़ुशी थींदी आहे जो असां सभु मिली करे ॿाहिरि मल्हाईंदा आहियूं। अब हैप्पी दिवाली सभिनि खे मुबारक। नंढे वॾनि खे सभिनि भाइरनि खे टोटलनि खे हैप्पी दिवाली वाधायूं। पंहिंजी हैप्पी दिवाली ते ख़ुशीअ खां मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। मर्कज़ पाकिस्तान आहे, पाकिस्तान ज़िंदाबाद। असां पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तानी रहंदासीं। दिवाली अॼु दिवाली आहे, असां दिवाली अॼु धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। ऐं पाकिस्तान में असां हिंदू ॿाहिरि सभु पंहिंजा रज़ा ख़ुशा रहूं पिया। मुस्लमान असां सां गॾु दिवाली मल्हाईंदा आहिनि। असांखे वॾी ख़ुशी थी आहे। महिरबानी। धर्म में दिवाली ॾींहुं आहे, हीअ असीं धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं। असां सां गॾु हिंदू थोरे मुस्लमान असांजे कुझु में भाईवार आहिनि। असीं सभु हिकु जहिड़ा आहियूं। असीं दुआ बि आहियूं, राति जो शेवा करे दुआ कंदासीं ऐं पाकिस्तान सदाईं सलामत रहे, असांजी इज़तूं मुहाफ़िज़ रहनि। इहो आहे दिवाली हिकु त्योहार आहे जो रामचंद्र बनवास मां अॼु वापसि आयो, उन करे ख़ुशि दिवाली ॾीया ॿारे उनजी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, जश्न मल्हाईंदा आहियूं, फटाका ॿारींदा आहियूं। जीअं त नाज़रीन काज़ीमत जे हिंदू बिरादर सां ॻाल्हि ॿोल कयोसीं, उनजो इहो चवणु आहे असां दिवाली जो जेको त्यौहार आहे धूमधाम सां मल्हाए रहिया आहियूं। अॼु जो जेको ॾींहुं आहे असांजे लाइ ॾाढी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ऐं काज़ीमत जे शहर में शाही बाज़ार में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्टॉल बि लॻाया आहिनि फटाकनि जा। उन खां पोइ दिवालियुनि जा जेके ॾीया आहिनि उन जा बि स्टॉल लॻाया विया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम हैदर उनड़, रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, इबरत न्यूज़ काज़ीमत।